दौलतपुर सफ़न जे अनल हक़ अकेडमी में अदीब दानश्वर ज़ाहिद हुसैन सुमरो जी ॿी किताब पंखुड़ियूं गुलाब जूं जी महवरती तक़रीब थी गुज़री, जंहिंमें इल्मी अदबी शख़्सियतुनि लेखकनि ऐं शाइरनि औरतुनि ऐं नौजवाननि वॾी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते इल्मी अदबी शख़्सियत सैयद मुनीर अहमद शाह, न्यामारी अदीब रखियल मोराई, लेखक इदरीस जतोई, अदीब माणक मल्हा, मौला बख़्श बुढ़ो, अहमद क़याम, ख़ालिद साहिल कीरियो, रसूल बख़्श गेचेराई, रज़ा लांघा, रमज़ान बुढ़ो, अलाह बचायो लेगारी ऐं ॿियनि किताबनि ते चयो त लेखक ज़ाहिद हुसैन सुमरो साहित्य ऐं लाखार परॻण जे सुञाण औरतुनि बाबति किताब लिखी वॾो तारीख़ी कमु कयो आहे। मुंहिंजे ॿिए किताब पंखुड़ियूं गुलाब जी महवरती तक़रीब थी, जंहिंमें असांजे हिन महफ़िल जो सदर साईं मुनीर शाह, गादी नशीन पीर ज़ाकिरी जिन बि तशरीफ़ फरमा थिया, असां हुन ते तमामु मशकूर आहियूं। ऐं हीउ किताबु जेको आहे सो साहिती ऐं लाखाट परगिणे जे इल्मी अदबी समाजी ऐं सियासी औरतुनि जे ख़िदमतुनि ते रोशनी विझी ऐं उन ते ख़ाकनि ते मबनी आहे, जंहिंमें 71 खां वधीक औरतुनि जो ज़िक्र कयो आहे। उन खां अलावा दौलतपुर ऐं उनजी पसगिरदाईअ जी बि 7 न्याणियुनि जो ख़िदमतूं जेके उनजी तालीम आहे, ऐं उनजो सबबु इहो हो त जीअं बाक़ी न्याणियुनि में उत्साह पैदा थिए ऐं उहे बि इन तरफ़ अचनि ऐं पंहिंजी तालीम ऐं तरबियत खे बहितर बणाए ऐं पंहिंजो मक़ाम हासिलु कनि ऐं पंहिंजे माउ पीउ जो नालो ऐं दौलतपुर शहर जो नालो रोशन कनि। ऐं मां इंतिहाई थोराए थो आहियां नारी स्टडी सर्किल होत जोवाण, नारी स्टडी सर्किल दौलतपुर ऐं छर जे न्याणियुनि जो बि जिन भरपूर तरीक़े सां शिरकत कई ऐं इन प्रोग्राम खे बहितरीनु करण में पंहिंजो किरदारु अदा कयो। ऐं आउं ख़ासि तौर ते ससुईअ जो बि थोराए थो आहियां, जीअं इन प्रोग्राम में कंपेयरिंग कई ऐं इन प्रोग्राम खे कामयाबु करण में पंहिंजो किरदारु अदा कयो। महिरबानी। अॼु असांजे दोस्त ज़ाहिद हुसैन सूबरे जो जेको साइडल किताबु आहे पंखुड़ियूं गुलाब जूं, जेको साहिती जेके औरत माज़ीअ में रहियूं आहिनि मौजूदु आहिनि, उन्हनि जे लाइ लिखियो आहे कानपुर जो ऐं ख़ाकनि जो। मां सम्झां थो त हिकिड़ो एॾो ख़ूबसूरत किताबु आहे जंहिंमें औरत जे सभिनी किरदारनि खे मुख़्तलिफ़ किरदारनि जूं जेके औरतूं आहिनि उन्हनि खे हिकिड़े हंधि साहेड़ियो वियो आहे। ऐं अॼु उन जी तक़रीब में रूनमाई हुई ऐं उन जी महूरत हुई। मां सम्झां थो त सिंध जे अदब में हीउ हिकिड़ो किताबु पंहिंजो अहम ऐं ख़ुशूसी जाइ वाला जेको किताबु आहे साईं ज़ाहिद सूमरे जो पंखुड़ियूं गुलाब जूं, इहो सिंध जे नारीवाद हुजण जो वॾो सबूत आहे। नारीवाद मां असांजो मतिलबु इहो आहे त उहा सिंध जेका फेमिनिस्ट सिंध आहे, जेका औरतुनि जे हक़नि जे लाइ, औरतुनि जे बराबरीअ जे लाइ कमु थी करे। ऐं इहो ई सबबु आहे जो तव्हां ॾिसो था त हिकिड़े हेॾे सारे पूरे ख़िते में जिते औरतुनि जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे, उनखे हिन वक़्त जा जेका तारीख़ रही आहे उन में नज़रअंदाज़ पे कयो वियो। पर जस हुजे ज़ाहिद साहब खे, जंहिं पंहिंजे हड़ावड़ा हिकिड़ी तमामु वॾी महिनत करे ऐं हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो ख़ाको ॾिनो आहे। मां हिन किताब जे तवसुत सां सिंध जे सभिनी नारीवाद तंज़ीमुनि खे इहा नींढ ॾींदुसि त महिरबानी करे इन क़िस्म जो कमु आम थिए, तंज़ीमुनि जे प्लेटफॉर्म ते आम थिए ऐं वधीक किताब अचनि त जेको हीअ असांजी समाज जी जेका हेठि पियल परता उहा असां सां बराबरी में बीही सघे। अॼु जेका इहा तक़रीब हुई सो ज़ाहिद सूमरे जे किताब पंखुड़ियूं गुलाब जूं उन जी रोनमाई हुई। ऐं माशाअल्लाह अहिड़ी गर्मीअ में तव्हां ॾिठो त मर्द औरतूं छोकिरियूं सभु इल्मनि जा प्यासा जेके अची गॾु थिया ऐं ॾाढो बहितरीनु प्रोग्राम रहियो। असांजी हमेशह इहा कोशिश रही आहे त जेको इल्मी अदबी प्रोग्राम आहिनि अनल हक़ ते थींदा रहनि, जंहिंमां को असांजो नौजवान खे इलाही लाभ मिले थो। हिकिड़ो इहो मिसाल तव्हांखे ॾियां साईं ज़ाहिद सूमरो जेको हिन महिल 2 किताब लिखी चुको आहे, त इहो बि हिकिड़ो शौक़ु आहे, इहो सर्किल जो हिकिड़ो शौक़ु आहे। मां उन्हनि जे लाइ खेनि मुबारक ॾियां थो। सो इनशाला असां अहिड़ा प्रोग्राम कंदा रहंदासीं। मुंहिंजे ख़्याल में पंखुड़ियूं गुलाब जूं किताब जी जेको अॼु महूरती प्रोग्राम थियो आहे, पधराई जो प्रोग्राम थियो आहे, इंतिहाई शानदार प्रोग्राम थियो आहे। ऐं उन में असांजे लेखक साहिती जे इलाइक़े ऐं लाखाट परगिणे जे नवाब शाह ऐं नौशहरे ज़िले जे उन्हनि असांजे औरतुनि खे पंहिंजो कलम जो मौज़ू बनायो आहे, जिन समाज लाइ, अदब जे लाइ, तालीम जे लाइ, इल्म जे लाइ कुझु न कुझु कयो आहे। ऐं उन में हुन केतिरा महिनत करे हिकिड़ो ज़ख़ीम किताबु ॾिनो आहे। ऐं उन में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो इन खां अॻु में बि ज़ाहिद सूमरे जेको आहे दौलतपुर हाई स्कूल जे ते किताबु जेको आहे लिखियो आहे। सो मुंहिंजे ख़्याल में औरत असांजे मुआशिरे जो हिकिड़ो अहम हिसो आहे, बराबरी वारो हिसो आहे, जंहिंखे बराबरी जे बुनियाद ते असांखे मान ॾियणु खपे, इज़त ॾियणु खपे। ऐं उन्हनि जे कयल पोरे खे ऐं उन्हनि जे कयल समाज लाइ किरदार खे जेतिरो बि उजागर कयूं घटि आहियूं। उन सिलसिले में साईं ज़ाहिद साहब पहिरीं विख कई आहे। अञा बि असांजे इलाइक़े में केतिरियूं मुसवर औरतूं समाज सुधारक ऐं उन सां गॾोगॾु
पोरियत औरतूं जेके पंहिंजे समाज लाइ कुझु न कुझु कनि थियूं उनखे निमाया करण जी ज़रूरत आहे। इन सिलसिले में ज़ाहिद साहब पहिरीं तमामु बहितरीनु कई आहे। नसे तड़होड़ाक नवायूं वणजा रन जूं, नसे तड़होड़ाक नवायूं वणजा रन जूं, सरतियूं साम्हूं ॾिन जा अॼु पिण चिकम चाक, मारी नम फेराक पाड़े जूं पिरनि जा। हीउ जेको प्रोग्राम आहे उहो ज़बरदस्त प्रोग्राम थी चुको आहे, छाकाणि त हीउ जेको हिकु मुहूर्त थी आहे किताब जी पंखड़ियूं गुलाबनि जूं, जंहिंमें सिंध नौशर फ़िरोज़ ऐं नवाब शाह जी हर कामयाब औरत ते हिकु मज़मून लिखियो वियो आहे जेको साईं ज़ाहिद हुसैन सुमरे लिखियो आहे। मां हिते आई आहियां, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं हिकु ज़बरदस्त प्रोग्राम थी चुको आहे। मां जेको आहे सो चाहियां थी त अहिड़ा हिकु असां चाहियूं था त अहिड़ा वधीक प्रोग्राम थियनि सिंध में, छाकाणि जीअं मतिलबु जेकी न्याणियूं आहिनि ऐं जेके औरतूं आहिनि उन्हनि जी जेका आहे उन्हनि जी पंहिंजी हू थिए सुञाणप थिए, उहा मथे कामयाबु वञे, उन जे करे अहिड़ा प्रोग्राम हर जॻह ते सिंध जी हर कुंज में थियणु खपनि। किताब जे हवाले सां सिर्फ़ु इहो चवणु चाहींदसि, तमामु बहितरीनु कोशिशि आहे। इन किताब खे अगरि मां इहो चवां त इहो फीमेल्स जे लाइ एजुकेशन जो ब्रांड एम्बेसडर आहे त इन ॻाल्हि में को शक कोन थो थिए। इन किताब खे पढ़ी करे ॾिसी करे असांजे घरनि में जेकी ॿियूं फीमेल्स आहिनि जिन्हनि खे मौक़ा नथा मिलनि अॻिते वधण जे लाइ, उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो जज़्बो आहे, हिकिड़ी कोशिशि आहे, उन्हनि खे अॻिते वधण जो इहो हिकिड़ो सहारो आहे। इहो बिल्कुलु चवी सघिजे थो। उहे इहो पढ़ंदियूं, उहे ॾिसंदियूं, अगरि मूं सां गॾु वारी ॿी छोकिरी इहो सभु कुझु करे थी सघे त बिल्कुलु मां बि इहो कुझु करे थी सघां। इन पंखड़ियूं गुलाब जूं किताब में ज़ाहिद हुसैन सुमरो तमामु पंहिंजी बहितरीनु काविश कई आहे, एतिरो कुझु असांखे ॾिनो आहे। इन किताब जे ज़िंदगी भर उहे सभु फीमेल्स अमर थी वियूं। तव्हांखे हिस्ट्री में अहिड़ा किताब घटि मिलंदा जंहिंमें फीमेल्स जे बारे में एतिरो कुझु हुजे। इन पंखड़ियूं गुलाब जी में हिकिड़ी पंखड़ी मां बि आहियां, मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु थियो आहे, उनजी मां तमामु घणी ख़ुशगुज़ार आहियां। प्रोग्राम तमामु बहितरीनु, तमामु सुठो रहियो। थैंक